सरजानी टाउन में क़त्ल थियल शहीद जावेद भट्टीअ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एसटीपी पारां एहतिजाज कयो वियो। कराची जे इलाइक़े सरजानी टाउन लियारी एक्सप्रेस वे में क़त्ल थियल जावेद भट्टीअ जा कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सिंध तरक़ीब पसंद पार्टी कराची डिवीज़न जो इजलास मरकज़ी अॻवान मुबारक भट्टी ऐं ख़ैर मोहम्मद मक्सीअ जी सदारत में थियो, जंहिं में सभिनी ज़िलनि जा उहिदेदार शरीक थिया। उन मौक़े ते मुबारक भट्टी ऐं ख़ैर मोहम्मद मक्सी चयो त धरती धणी जावेद भट्टीअ खे बेदर्दीअ सां अब्दुल्ला पठान, रहीम मेजर पठान, मुदस्सिर पठान ऐं ॿियनि घटियूं बंदि करे अधु मुनो कलाक फायरिंग करे क़त्ल कयो, पर दहशतगर्दनि ख़िलाफ़ दाख़िल एफआईआर में दहशतगर्दी जा कलम न हया विया आहिनि, जेका कानून सां मज़ाक़ आहे। हुननि चयो त इलाइक़े जा एमपीए ऐं एमएनए मक़तूल जे तॾे ते बि लड़ी नाहिनि विया। उन मां इहो ज़ाहिर थिए थो त उहे कातिलनि जी पुष्ट पनाही कनि पिया। एसटीपी अॻवाननि सिंध हुकूमत, आईजी सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी जा कलम शामिल कया वञनि। ॿी सूरत में एसटीपी सुपर हाईवे ते धरणो हणण ते गौर कंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।